अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल तामिर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों अवां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मरियम जेको आहे पीरल जी शादी करण जी कोशिश कंदो, बहरहाल मुराद हाली फ़िलहाल उनखे रोके छॾींदो। उनखे चवंदो त हाली पंहिंजा मसला हिक पासे करे ऐं पोइ पीरल जी शादी कराईंदासीं ऐं पोइ पीरल जो रिश्तो ॻोल्हींदासीं। मसइले खे हाली तूं हिक पासे कर। ऐं ॿिए पासे रेज़न ककर ऐं ठारे खे चवंदो त तव्हां हाणे पूरी पक सम्झी छॾियो त इहे जेके माण्हू आहिनि इहे मुराद जा माण्हू आहिनि। अगरि ही मुराद जा माण्हू न हुजनि हा त पोइ मुराद जो ताक़ ते वेठल न हुजनि हा, न ई वरी उनजो मानी खाइनि हा। ऐं अदा मिठल जे मथां फ़ैर करण वारा बि इहे माण्हू हुया। यानी हाणे सची ऐं साफ़ ज़ाहिर थी चुकी आहे त इहे मुराद जा माण्हू आहिनि। यानी इन्हनि असां मथां फ़ैर कया आहिनि ऐं अदा मिठल मथां बि। ऐं हाणे हिकु चकर रगो मिठल खे आज़ादु कराए वठां, पोइ इन मुराद खे त मां अहिड़ा ॾींहं जा ॾारा ॾेखारींदुसि जो आईंदा हू यादि कंदो ऐं आईंदा असांजा माण्हू गिरफ़्तार करण यानी अगवा करण जी कोशिशि न कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रिथ शाह निवाज़ हाशिम खे चवंदो त तो इन ग़रीब खे छो मारियो। हाशिम चवंदो त उन असांजा सॼा राज़ ॿुधी वरिता हा, उनजे करे जेसीं ताईं मां उनखे न मारिया हा त हू वञी हाल अहवाल सभु मुराद खे ॾे हा। जे करे मूंखे मजबूरी सां उनखे मारणो पियो, न त मां उनखे कॾहिं बि न मारिया हा, न ई वरी मूंखे उनखे मारण जो इरादो हो। उनजे करे उन वटि सभु राज़ हुया, उनजे करे मूं हुते उनखे दफ़नाए छॾियो छो जो मां पोयां सबूत छॾण न पियो चाहियां। उनजे करे हाणे मां उनखे मारे उते फिटो करे आयुसि। इन खे बि का ख़बर न पवंदी त हिनखे कीअं मारियो आहे। तो उमेद आहे त कहाणी आई हूंदी अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।